अस्सलामुअलैकुम मुझा महबूब सिंध वासियो माया मुमताज़ चांगा हमारे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी स्टोरी ब्लॉग। अॼु अव्हांजे लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बहितरीन किस्सो खणी आयो आहियां। किसे जो उनवान आहे लालची शागिर्द। हिकु मरतबा हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे शागिर्द सां गॾु हिकु सफ़र ते रवानो थियो। काफ़ी सफ़र करण खां पोइ हिकु जाइ ते थोरो आराम करण लाइ तरसिया। साही पटण खां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बुख महसूस थी ऐं पंहिंजे शागिर्द खे चयाईं, छा तुंहिंजी जेब में कुझु पैसा आहिनि? तंहिं ते शागिर्द हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वराणियो, हा उस्ताद साईं, मुंहिंजे खीसे में 2 दरहम आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम संदसि खीसे मां जेब मां 1 दरहम कढी ॾिनो ऐं खेसि चयो, हिननि 3 दरहमनि खे गॾाए बाज़ार मां मानी वठी अच, ॾाढी बुख लॻी आहे, तो को थोरो पेट गुज़र कजे ऐं पोइ अॻिते सफ़र शुरू कजे। शागिर्द मानी वठण लाइ बाज़ार ॾांहुं रवानो थियो। ही मानी वठी जॾहिं अधु पंध ते पहुतो त हिनखे दिलि में बेमानी थी त मुंहिंजा 2 दरहम आहिनि ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो 1 दरहम आहे ऐं 1 दरहम में हिकिड़ी मानी मिली आहे, 3 मानियूं आहिनि, छो न हिकिड़ी मानी मां खाई छॾियां, बाक़ी असांखे हिसे में हिकिड़ी मानी ईंदी त मुंहिंजो हिसाब बि बराबरि थी वेंदो, त मूंखे मुंहिंजे 2 दरहमनि जूं 2 मानियूं मिली वेंदियूं ऐं ईसा खे 1 दरहम जी 1 मानी मिली वेंदी। बहरहाल हिन हिकिड़ी मानी खाई छॾी ऐं 2 मानियूं खणी हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि पहुतो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिन खे चयो, मानी वठी आहीं? हा साईं। त हिन मानी कढी अॻियां रखी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम 2 मानियूं ॾिसी हिकिड़ी मानी हिन खे ॾिनी ऐं हिकिड़ी मानी पाण खाधी। पाणी वाणी पी हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे शागिर्द खे वराणियो, 3 दरहमनि जूं घणियूं मानियूं मिलियूं? शागिर्द वराणियो, साईं 2 मानियूं, 1 अव्हां खाधी ऐं 1 मानी मूं खाधी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ामोश थी वियो ऐं वरी सफ़र शुरू कयो। हकलींदा होरींदा हिकु हंधि पहुता त साम्हूं हिकु वॾो दरियाउ हुजे जंहिं ते का बि ॿेड़ी वग़ैरह न हुई। तंहिं ते शागिर्द हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वराणियो, ए अल्लाह जा नबी सगुरा, ही दरिया त तमामु वॾो आहे, ही कीअं पार कंदासीं? हज़रत ईसा शागिर्द खे दिलदारी ॾींदे वराणियो, घबराए न, पार थी वेंदो। मां हलां त मुंहिंजी कमीस जो पुठियों पलांद पकड़जांइ, अल्लाह चाहियो त दरिया पार थी वेंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं दरिया ते पेर रखियो त हिन कमीज़ जो पुठियों पलांद क़ाबू कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दरिया पार कयो ऐं अल्लाह जी कुदरत सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पेर बि पुसियो कोन। हज़रत ईसा अलैहिस्सलाम शागिर्द खां पुछो, दरिया पार थी वियो? त शागिर्द वराणियो, ए अल्लाह जा नबी, मुंहिंजी जान तो तां सदके, मां तो तां कुर्बान वञा,
दरिया पार थी वियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम शागिर्द खे वराणियो त इन मौजज़े मां तुंहिंजो कुझु ईमान ताज़ो थियो। शागिर्द हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वराणियो, ए अल्लाह जा नबी, मुंहिंजी दिलि नूर सां भरिजी वई आहे। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम शागिर्द खे चयो, हाणे ॿुधाए त 3 दरहमनि जूं मानियूं घणियूं हुयूं? शागिर्द चयो, अल्लाह जा नबी, 2 मानियूं, 1 मानी अवां खाधी ऐं 1 मानी मूं खाधी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ामोश थी वरी सफ़र शुरू कयो। हकलींदे होरींदे हिननि जो गुज़र हिकु झंग मां थियण लॻो त साम्हूं हरिणियुनि जो हिकु वॾो धण बीठे चिनो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकु हरिणीअ खे इशारो कयो त हरिणी डोड़ी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे क़दमनि में अची पई। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हरिणीअ खे हलाल कयो, हिन जो गोश्त पचाए पाण बि खाधो ऐं पंहिंजे शागिर्द खे बि पेट भरे खारायो। जॾहिं ॿिन्ही ढो कयो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम उथी खड़ो थियो ऐं हरिणीअ जी खल खे ठोकर हणी चयईं, उथी अल्लाह जे हुकुम सां ज़िंदा थी वञ। हरिणी ठोकर सां ज़िंदा थी वई ऐं वञी धण सां मिली। हज़रत ईसा अलैहिस्सलाम शागिर्द खे वराणियो, हिन मौजज़े मां तुंहिंजो कुझु ईमान ताज़ो थियो? शागिर्द वराणियो, बेशक अल्लाह जा नबी, मुंहिंजी दिलि नूर सां भरिजी वई आहे ऐं आऊं शुक्र थो कयां त तो जहिड़ो नबी मुंहिंजो उस्ताद आहे। तंहिं ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम शागिर्द खे चयो त पोइ ॿुधा त 3 दरहमनि जूं मानियूं घणियूं मिलियूं तोखे? शागिर्द साॻियो जवाबु ॾींदे चयो त ए अल्लाह जा नबी, 2 मानियूं, 1 मूं खाधी, 1 आवां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वरी ख़ामोश थी सफ़र शुरू। हकलींदा होरींदा हिकु जबल वटि पहुता। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकु गार जे मुंहुं वटि ॾिठो त 3 सोनियूं सिरूं पयूं आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम शागिर्द खे चयो, 1 सिर तुंहिंजी ऐं 1 सोनी सिर मुंहिंजी आहे ऐं 3 सिर उन ई माण्हू जी आहे जंहिं 3 मानी खाधी। उन ते शागिर्द फौरन अल्लाह जे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चयो त साईं, इहा गुस्ताखी मूं कई आहे, 3 मानी मूं खाधी हुई। हज़रत ईसा 3 सोनियूं सिरूं हुन शागिर्द जे हवाले करे ऐं खेसि चयो, बसि तूं वञ ऐं इहे पंहिंजे घर खणी वञ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम लालची शागिर्द मां जान छॾाए अॻिते सफ़र ते रवानो थियो। शागिर्द 3 सिरूं खणी सोनियूं हथ में कयूं ऐं सोचण लॻो त ही कीअं घर पहुचायां। एतिरे में अचानक 3 धाड़ेल अची उते पहुता। हिन खे सोनियूं सिरूं हथ में ॾिसी ऐं देरी कान कयूं, हिन खे क़त्ल करे छॾियूं ऐं सोनियूं सिरूं उते ई साॻी जाइ ते हिननि गार वटि रखियूं ऐं पाण गार जी भर में वेही रहिया। थकल टुटल हुआ। हिननि पाण में सलाह कई त हिकिड़ो साथी शहर में वञे ऐं मानी वठी अचे त थोरो पेट गुज़र कजे। हिननि हिकिड़े साथी खे पैसा ॾेई ऐं शहर रवानो कयो। जॾहिं हिकिड़ो साथी जेको शहर वञण वारो मानी वठण पियो वञे, उहो अधु मंज़िल ते पहुतो त दिलि में शैतान जाॻियुसि त छो न ज़हर वठी हिननि खे मारे छॾियां ऐं 3 सोनी सिरुनि जो मालिक मां पाण थी वञा। हिन ज़हर वठी मानी वठी उन में मिक्स करे ऐं वापसि वरियो ऐं उते जेके 2 गार में साथी वेठल हुआ, उन्हनि वरी पाण में इहा सलाह कई, छो न हिननि 3 सिरनि खे पाण 2 ॼणा आदोद कयूं ऐं हू जीअं अचे त
हुनखे पाण क़तल करे छॾियूं ऐं पोइ मानी खाई ऐं पाण ॻोठ जा हलूं। ईअं ई थियो। हू जॾहिं मानी खणी पहुतो त अची मानी हिननि जे अॻियां रखी, हिननि देरी कोन कई, हिन खे हमिलो करे हुनखे क़तल करे छॾियऊं। हिन खे क़तल करे हिननि ॾाढी सुकून सां मानी खाधी। मानी खाधी त ही बि मौत जो शिकार थी विया हलिया। चंद ॾींहंनि खां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम वापसि जॾहिं उतां अची गुज़रियो, ॾिठाई त सोनियूं सिरूं टई पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पर उते 4 लाशा पयल आहिनि। हिते हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो, दुनिया पंहिंजे चाहण वारनि सां इहो ई सुलूक कंदी आहे, ख़ुदा रा दौलत खे न चाहियो। दोस्तो, उमेद त अॼोकी कहाणी अव्हांखे पसंदि आई हूंदी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बहितरीन किस्सो हो। इंशाअल्लाह ईंदड़ कहाणी इन खां बि बहितर खणी ईंदुसि तव्हांजे लाइ। अगरि कहाणी तव्हांखे पसंदि आई हुजे, किस्सो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो अव्हांखे पसंदि आयो हुजे, त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं सब्सक्राइब करियो। ईंदड़ कहाणी ताईं अल्लाह निगहबान दुआउनि में यादि।